हिते वाक़िआ आगाकियूं मोरोमा क़ौमी शराहते तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत वियो आहे। आगाकियूं पिया फौती जी सुञाणप ॻोठ धीरण वासी अली ख़ान बहण तौर थी आहे। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। मोरेमा अहम ख़बर आहे, क़ौमी शराहते तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौती वियो आहे। फौती जी सुञाणप ॻोठ धीरण वासी अली ख़ान बहण तौर थी आहे। सुञाणप ॻोठ धीरण वासी अली ख़ान भेण तौर थी आहे। लाश घर पहुचण ते कोराम अची वियो आहे। मोरेमा खे ख़बर ॾियूं पिया, क़ौमी शराहते तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौती वियो आहे। फौती जी सुञाणप ॻोठ धीरण वासी अली ख़ान भेण तौर थी आहे। मोरो क़ौमी शराहते तेज़ रफ़्तार ट्रालर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार फौती वियो आहे। फौती जी सुञाणप ॻोठ धीरण वासी अली ख़ान भेण तौर थी आहे।